फैसलाबाद में हींअर मौजूदु आहियूं चैम्बर ऑफ लॉ ऑफिस में मौजूदु आहियूं, जिते सिंध हाई कोर्ट बार जो साबिक़ जनरल सेक्रेटरी अल्ताफ़ मौजूदु आहे। कुझु ॾींहं अॻु में सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे मेडिकल ऑफिस इम्तिहान में ऑर्डर जेके विरासत थी उन बदनामियूं ऐं मेरिट रताड़ ख़िलाफ़ उम्मीदवारनि अल्ताफ़ रहमान जे मार्फत सिंध हाई कोर्ट पेशन दाख़िल कई। उन सॼी सूरत हाल ते हींअर असां वटि मौजूदु आहे। अल्ताफ़ रहमान खां ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेका करप्शन ऐं जेका बदनामी थियो केस दाख़िल कयो, सॼी सूरत हाल ते हींअर कहिड़ा वीचार आहिनि? जी सिंध हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कई आहे। उम्मीदवार आहिनि, लेडी डॉक्टर्स आहिनि जी। उन्हनि में जेको आहे सो उहे डॉक्टर्स आहिनि जिन खे हिननि नाकाम करार ॾिनो आहे। हिननि चयो आहे त हिननि जेको आहे सो वाइवास में ई नाकाम आहिनि इंटरव्यू में, जॾहिं त हुननि जेका प्री इंटरव्यू जेका रिटन टेस्ट थींदी आहे उहा हुननि क्लियर कई। पर छो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो जेको पुराणो जेको मयार रहियो आहे उन मुताबिक़ इहो ई रहियो आहे त हू मनपसंदि माण्हुनि खे या जिन खां जेको आहे सो पैसा वठी या जिन जा सिफारिशी आहिनि उन्हनि खे जेको आहे सो ऑर्डर्स इशू कंदा आहिनि। हिन दफ़े बि ईअं ई थियो आहे। 2021 में बि सिंध हाई कोर्ट फ़ैसिलो कयो हुयो जंहिंमें हिननि खे ऑर्डर्स थिया हुया त मैकेनिज़म जोड़ियो ऐं घटि में घटि जेके आहिनि सो इहा ॿुधाए कयो त कहिड़े छोकिरे कहिड़ी पोज़ीशन खई आहे, मार्कूं कंहिं केतिरियूं कयूं आहिनि, हिननि छा कयो आहे, सिर्फ़ु सभिनि खे पास करे ॾिनो आहे। त बाबा कंहिं मार्कूं केतिरियूं कयूं आहिनि, आया हुन फर्स्ट नंबर कयो आहे, सेकेंड कयो आहे, थर्ड कयो आहे, ख़बर त पए। पर इहा अहिड़े क़िस्म जी का बि जेका हिननि पंहिंजो शो न कई आहे रिज़ल्ट, जंहिंखां पोइ जेको आहे सो असांखे इन जो शक शुबा थिया। वरी उन खां पोइ असां ॿी हिकिड़ी कंफर्मेशन करण लाइ बि जेको आहे सो फील्ड में कोशिशि कईसीं, जंहिंमां ख़बर पई त के अहिड़ा बि डॉक्टर्स जेके आहिनि जेकी अंडर जेको आहे सो हाउस जॉब आहिनि, उन्हनि खे न त PMDC जे तरफ़ खां को लाइसेंस मिलियो आहे, न ई वरी जेको आहे सो हू पंहिंजो एलिजिबल हुया, उन्हनि खे बि जेके ऑर्डर्स इशू थिया आहिनि। इहा त जेका इरेगुलरिटीज़ ऐं इलीगलिटीज़ आहिनि, इन्हनि सभिनि जे ख़िलाफ़ु जेको आहे सिंध हाई कोर्ट में असां पिटीशन दाख़िल कई आहे त टोटल जेको रिकॉर्ड घुरायो ऐं हुन जेका स्क्रूटनी बि कयो त स्क्रूटनी कयो त जेके माण्हू आहिनि जेके हिननि पंहिंजा मनपसंदि माण्हू आहिनि उन्हनि खे मथे छो आंदो आहे। राइट सभिनि जो आहे, जेकी महिनत थो करे उनखे राइट मिलणु खपे। पर सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो जेको मयार रहियो आहे उहो मेरिट जे उत्तर सदाईं जेको आहे सो सियासी माण्हुनि खे ऐं करप्ट माण्हुनि खे मथे आणे करे उन्हनि जे चवण ते ऑर्डर्स ॾींदा आहिनि, जंहिंजे करे जेको आहे असां जेके कैंडिडेट्स आहिनि उन्हनि खे इन ते एतमाद न आहे ऐं उहा पिटीशन हाई कोर्ट में दाख़िल कई आहे। जेका हाई कोर्ट सां पिटीशन कई उन ते ॿुधणी कीअं आहे? उन ते ॿुधणी जेको आहे सो ईंदड़ हफ़्ते में थींदी ऐं इनशाला उन में जेको आहे सो ऑर्डर्स वग़ैरह कराए वठो आहे। ॾिसो मूंखे उमेद इन करे आहे छो त जेका आहे पब्लिक सर्विस कमीशन जो जेको माज़ी में किरदारु रहियो आहे उहो इलाही नेगेटिव रहियो आहे ऐं उन नेगेटिविटी जे करे जेको आहे सो 2021 में जेकी हिननि जी टोटल जेका हिननि कया हुया कमीशन जा इम्तिहान उन सभिनि खे सिंध हाई कोर्ट ख़तमु करे छॾिया हुया। इन खां अॻु में जेको आहे 2013 में बि हिननि जेको आहे सो कयो, 2018 में बि जेके कया हुया उहे सभु जेके आहे सो वया ख़तमु थी। छाजे करे? छो त हिननि उनमें इरेगुलरिटीज़ ऐं इलीगलिटीज़ कयूं ऐं उहे साॻियूं इलीगलिटीज़ ऐं इरेगुलरिटीज़ जेको आहे सो दोहिरायूं थी वञनि। मनपसंदि माण्हुनि खे जेकॾहिं तव्हांखे ॾियणो आहे त पोइ तव्हांखे अहिड़ा इम्तिहान खणण जी ज़रूरत ई कान्हे, तव्हां उनखे में ऑर्डर्स ॾेई छॾियो। छो खां मखा वीचारनि खे जेको आहे सो तव्हां पास था करायो। जेकी प्रोफेशनल आहिनि, डॉक्टर्स आहिनि, उहे वीचारा यादि वञी पोइ पास ॿियनि खे थी ॾिसनि, बजाए जो जेको आहे सो तव्हां उन्हनि खे बार बार घुरायो टेस्टिंग करायो, आख़िर में वरी चओ त उहा जेको आहे सो माना तव्हांजे लाइ का शइ आहे कान। इन जे करे इहा नाजाइज़ ई आहे ऐं उनजे ख़िलाफ़ु उमेदु आहे त जेको आहे सिंध हाई कोर्ट सुठो फ़ैसिलो कंदी ऐं इन खे जेको आहे सेटिस्फाइड कंदी सॼे खे प्रोसेस खे। तव्हां इहे केस खटे पोइ वरी इंटरव्यू थींदा जेका कहिड़ी तरीक़े थी? ॾिसो उहा बात जी ॻाल्हि आहे, उहो हाई कोर्ट जेको आहे पोइ सुठो फ़ैसिलो करे सॼो स्क्रूटनाइज़ करण खां पोइ जेको आहे छा थो थिए जो हाई कोर्ट ते पोइ जेको कोर्ट जेको फ़ैसिलो कंदी हो। मैकेनिज़म ते इदारो जोड़ींदो, हाई कोर्ट जा आर्डर्स हुया त उहो तव्हां मैकेनिज़म जोड़ियो ऐं उन मुताबिक़ जेको आहे सो तव्हां जोड़े वरी जेको आहे रिपोर्ट पेश कयो। पोइ उन मुताबिक़ हिननि जेका मैकेनिज़म को जोड़ियो आहे पर इन इहा शइ जेका कान्हे का त भई जेको कंहिं छोकिरे केतिरी पंहिंजे
मार्क्स खया आहिनि ऐं कंहिं जेको आहे सो केतिरी पोजीशन ते आयो आहे आया कहिड़ो छोकिरो आहे या छोकिरी आहे जेको फर्स्ट पोजीशन पुलिसिंग मां खई आहे कंहिंजो बि नालो कोन्हे माना सभई नंबर 1 आहिनि सभई जेको आहे सो लेस आहिनि टॉप ते बि सभई आहिनि ते बॉटम बि